कंदासीं। असां लाइन ते मौजूद आहे KTN न्यूज़ जे रिपोर्टर महबूब बिरोही। जी महबूब। जी ठटे में भी लॉकडाउन वाली सूरताल अज भी बरकरार रही। अज टेटियों डी ते ठटे शहर समेत जिले अंदर कोरोना वायरस के खदशे सबब जिते लॉकडाउन वाली सूरताल बरकरार रही। मुख्तलिफ हंधन से कारोबारी मार्केटूं बंद रहियूं। अज 12 वगे का 3 वगे ताईं सिंध हुकूमत के हिदायतन से अमल दरामद कंदे जिले इंतजामिया खासतौर से SSP ठटो पान निकली पियो। ठटो शहर मकली समेत जो शाही बाजारूं कारोबारी मरकज आहिनि उन्हनि खे बंद कराईंदे मुकमल तौर ते लॉकडाउन से अमल दरामद करायो वियो। खासतौर से शाही बाजार जो समूरा कारोबारी मरकज मार्केट उहे बंद कराई वियो। पेट्रोल पंप वगैरह उहे बंद रहा। 3 कलाकनि ताईं सख़्त लॉकडाउन वाली सूरताल बरकरार रही। 12 खां वठी 3 वगे ताईं जेके मेन एंट्री पॉइंट्स जेके दाख़िली रस्ता ख़ारजी रस्ता उन्हनि खे सील कयो वियो। ईंदड़ वींदड़ गाॾियुनि खे हिते चौकसी रखी वई। ख़ासतौर ते गैर ज़रूरी तौर ते माण्हू निकिरंदड़ जेके उहा लॉकडाउन जी ख़िलाफ़वर्जी कंदे ॾिठो वियो। नौजवाननि खे मोटरसाइकिलनि ते या सूज़िकियुनि ते उन्हनि मां 10 खां मथे माण्हुनि खे गिरफ़्तार कयो वियो आहे। अहिड़ी क़िस्म जूं कार्रवाइयूं ज़िले जे मुख़्तलिफ़ हंधनि ते साम्हूं आयूं आहिनि। लॉकडाउन वाली सूरताल सख्त लॉकडाउन का जी नरमी थे थी तो खास तौर से ठटे शहर में घारों में मुख्तलिफ इलाइक़नि में हाँ वरी जुज़वी सूरताल पैदा थी गई है। काफ़ी हंधनि ते इतला मिली रहा है शहर कारोबार शटर अधु शटर हेठि करे कारोबार खोलियो वञे थो जंहिं करे जुज़वी तौर ते कारोबार शाम जो खुलण लॻो आहे। जी वॾी महिरबानी नाज़िन ठट्टो खां महबूब बिरोही असांखे तफ़सील ॾिना आहिनि लॉकडाउन जे हवाले सां। नाज़िन सिंध राउंड अप में फ़िलहाल